खबर शामिल कयूं पिया ठट्टो खां। प्रेस क्लब मीरपुर साकरो में सथ जे साथी बे न्यूज़ चैनल जो ज़िले ठट्टो जो ब्यूरो चीफ मोहम्मद अशरफ खासकली जो जन्मदिन प्रेस क्लब मीरपुर साकरो में मल्हायो वियो। उन मौके ते प्रेस क्लब मीरपुर साकरो जो सदर डॉक्टर जाहिद हुसैन शाह, यूसुफ शाहीन, एजाज शेख, इकबाल कलोई, समाजी अगवान केबी लाशारी, अब्दुल गनी अब्बासी, आले कमलेट वेलफेयर अगवान, मोहम्मद अमीन कलमती, जाम ग्रुप अगवान, सुल्तान मला, अवामी तहरीक इदरीस पलीजो, जीएस नमाज, मुर्तजा लाशारी, शौकत कुंभार, अब्दुल अजीज सुमरो, कौमी अवामी तहरीक अगवान मुर्तजा लाशारी, एसटीपी अगवान साले मला, दरिया खान आराइन, घारो, सेठ गुलसन खासकेली, कामरत सजाद बलोच, मीर मकबूल नईम ऐं ॿियनि सियासी समाजी सहाफ़ी दोस्तनि वॾे तइदाद में शिरकत करे सिंध जी सकाफ़त सूखड़ी अजरकूं पाराए खेसि मुबारकूं ॾिनियूं ऐं गुलनि जी वर्खा कई। उन ख़ुशीअ जे मौके ते दोस्तनि मोहम्मद अशरफ जी ज़िंदगीअ ते ॻाल्हाईंदे चयो त मोहम्मद अशरफ ख़ासकेली हिकु बहितरीन ऐं जाखोरी सहाफ़ी आहे जंहिं हमेशह पंहिंजे इलाइक़े जे हर मसइले खे कलम ज़रिए ऐवाननि ताईं पहुचायो आहे। पाण हमेशह हरे ॿरंदड़ मसइले ते अॻु वधो रहियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद अशरफ खासकेली, ब्यूरो चीफ बे न्यूज़ ठट्टो।